साल पर इंसाइक्लोपीडिया अज पाण छा पढ़दासीं पाण अज पाण जेकी कस अणपूर पाण खे मिलियल हुजनि 2 या 3 या 4 जेतिरा बि अणपूर पाण खे मिलियल हुजनि हुननि मां ॿुधाइणो आहे त बाबा वॾो कहिड़ो आहे या हुननि खे असेंडिंग या डिसेंडिंग ऑर्डर में कीअं लिखिणो आहे वॾ नंढाई या नंढ वॾाई वारी जेकी तरतीब आहे हुन में कीअं लिखिजे सफ़ा 16 ऐं ही घणनि ई टेस्टनि में सुवाल ईंदा आहिनि परसेंटेज वारी ट्रिक सां कंदासीं को मसइलो ई न आहे सेकेंडनि में तव्हां हैरान अची वेंदो त बाबा ही थिए कीअं थो पहिरीं मिसाल आहे हिन में करिणो छा आहे पाण ही अणपूर आहे आम अणपूर हिन खे सिर्फ़ु 100 सां ज़र्ब करे छॾिणो 100 सां ज़र्ब कयो आहे त छा जवाबु थींदो 5 जो खोड़ो घणे भेरे लॻो 100 ते 5 जो लॻो 5 भेरे 5 जो 100 ते 20 भेरे लॻो 5 जो 100 ते घणे भेरे लॻो 20 भेरे बाक़ी सीधा ज़रब करे छॾियो ही 40 थी मतिलबु 40%। ऐं ॿियो अणपूर आणियो 1 भाङे 4 हिन खे बि 100 सां ज़रब कयो त 4 जो घणे भेरे लॻो 100 ते 25 भेरे सीधो ज़रब कयो घणा परसेंट आया 25%। ठीक है बाकी कहिड़ो बचियो आहे 3 भाङे 4 3 भाङे 4 हिन खे बि 100 सां ज़रब कयो मतिलबु जेकी बि अणपूर पाण खे मिलियल हुजे हुनखे 100 सां ज़रब कयो ही 100 सां ज़रब कयो आहे त घणे भेरे खोड़ो लॻो इन जो 25 भेरे 25 खे ज़रब कयो 3 सां त जवाबु छा आयो 75%। ठीकु आहे हाणे जंहिंजो परसेंटेज वधीक उहा अणपूर वॾी आहे त पाण तरतीब में लिखंदासीं सभिनी खां वॾी अणपूर आहे असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर में पहिरियों डिसेंडिंग ऑर्डर में लिखूं त सभिनी खां पहिरियों वॾी हुन खां पोइ नंढी वॾी कहिड़ी आहे हिन मां सभिनी मां 3 भाङे जंहिंजो परसेंटेज सभिनी खां वॾो हुजे हिन जो परसेंटेज सभिनी खां वॾो आहे त 3 भाङे 4 सभिनी खां वॾी आहे हुन खां नंढी कहिड़ी आहे हुन खां नंढी आहे 2 भाङे 5 ऐं सभिनी खां नंढी कहिड़ी आहे अणपूर 1 भाङे 4 हीअ असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर में लिखिजी वियो मतिलबु सभिनी खां पहिरियों नंढो हुन खां पोइ सभिनी खां पहिरियों वॾो हुन खां पोइ नंढो नंढो आख़िर में सभिनी खां नंढो ऐं असेंडिंग ऑर्डर में जेको वधंदी हुजे तरतीब पहिरियों नंढो लिखंदासीं हुन खां पोइ वॾो हुन खां पोइ ऐं आख़िर में सभिनी खां वॾो सभिनी खां नंढो कहिड़ो आहे हिननि मां हू लिखो 1 भाङे 4 सभिनी खां नंढो आहे हीअ लिखिजी वियो हुन खां वॾो कहिड़ो आहे 2 भाङे 5 हीअ लिखिजी वियो हुन खां मतिलबु सभिनी खां वॾो कहिड़ो आहे 3 भाङे 4 इहो ई पंहिंजो जवाबु आहे हिन में को मसइलो आहे को मसइलो न आहे ख़ाली तव्हां छा करिणो आहे 100 सां ज़रब करिणो आहे जंहिंजी परसेंटेज वधीक उहा कसर वधीक जंहिंजी परसेंटेज घटि उहा कसर घटि अहिड़ा खोड़ सुवाल ईंदा आहिनि तव्हां आसानी सां करे सघंदो असां चैनल सब्सक्राइब करे वठो खोड़ वीडियो आहिनि जेके तव्हां सिंधी में ॾिसी सघो था पंहिंजो ख़्यालु रखंदा ख़ुदा हाफ़िज़।